अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लीडर टीवी प्रोग्राम रूबरू सां गॾु मां आहियां कासिम राजपूत। नाज़रीन, MQM सां वाॻियल कुझु माण्हू, कुझु फ़र्द हिकु ॻाल्हि कंदा पिया अचनि ॾिघे अरसे खां त हू हिंदुस्तान मां हिजरत करे आया या हिंदुस्तान खे तर्क करे आया, तंहिंजे करे सिंध मतरूका आहे ऐं तर्क थियल जेके माण्हू हिंदू हितां लॾे विया हुआ उन्हनि जे हू बदिले में हिते आया। इहो ॾिघे अरसे खां हू फ्रॉड सिंध सां कंदा पिया अचनि ॻाल्हाइण जे हवाले सां। ऐं हाणे MQM जन हाणे इहो मतरूका लफ़्ज़ हुननि आंदो किथां आहे, इन जी हक़ीक़त छा आहे, इन खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। असां जंहिं शख़्सियत खे तव्हांजे रूबरू अॼु आंदो आहे प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब, ख़ासि तौर ते सिंध ऐं मजमूई तौर ते पर कराची जे तारीख़ जे हवाले सां हुनजो हिकिड़ो ज़बरदस्त किताबु आहे। उन ई किताब जे रोशनी में पाण कराची जो केस जे नाले सां किताबु आहे, मजमूई तौर ते उहो सिंध जो केस आहे। कुरैशी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी साईं। हाणे मतरूका असांखे ख़बर न आहे त का धरती के वतन जेके तारीख़ी हुजनि उहे माण्हू खे तर्क बि कंदा आहिनि, ऐं जेके वरी हिजरत जे नाले ते कब्ज़ो करे विया आहिनि उहे वारिस थी वेही रहिया आहिनि। हाणे इहो हिननि खे जेको मतरूका आहे उन वटि पस मंज़र तव्हां वटि हिननि जे ज़हन में छा आहे ऐं हक़ीक़त असुल में आहे छा? मतरूका हिननि जी जेका मुराद आहे उहा त बाबा या सिंध असांखे ॾेई छॾियो। हीउ सूबो ई असांजो आहे, कराची असांजी आहे। छो जो असां वटि त सिंधी हिंदू मुस्लमान में विछोड़ी त हुई कोन, सॼी सिंध में हुआ, सॼी असांजे अबनि ॾाॾनि जी आहे ऐं असां हिंदुस्तान मां खणी आया आहियूं। तव्हां हिननि जा जेके लीडर अथव वीचार इहो बयानु पिया कनि, मां हिननि खे तमामु ध्यानु सां ॿुधंदो आहियां पियो त हीअ जंहिं नमूने सां ॻाल्हियूं कनि था इन खे चइबो इवेक्यू प्रॉपर्टी जेके चऊं था, मतरूका जाइदाद उहा ई आहे जेको को छॾे थो वञे त उहा उनखे एवेक्यू चइबो। पर उनखे हिननि इहो एवेक्यू चई त बाबा इहा जेके मुहाजिरो तव्हां अचनि था उन लाइ रखो। सिंधी मुस्लमान जंहिंजी ज़मीन गिरवी में रखी वई उहा उन सिंधी मुस्लमान खे वापसि न मिली साईं। ॿुधो, इहा हिननि रखी छॾियो। इहो लियाकत अली ख़ान साहब जो ऑर्डर रोज़ जेके नवां थींदा उन में इहो ई हूंदो हो। ॾिसो, जेकॾहिं ॻाल्हि था कयूं रियासत मदीना जी, पाण हुज़ूर पाक जी मिसाल जॾहिं पाण हिजरत करे विया हुआ त छा मदीने में मारामारी शुरू कयूं? कुझु कोन कयूं। जेके अंसारियुनि या अंसारनि ख़ुशीअ सां उन्हनि खे शयूं ॾिनियूं जायूं उहो उते जे माण्हू क़बूल कयूं, जेके मके में लॾे विया, ॻाल्हि ख़तमु थी वई हली। त हुनजो ॿिनी हिननि माण्हुनि खे न, ऐं पोइ कॾहिं पाण हुननि खे हिजरत कंदड़ या मुहाजिर कॾहिं न सॾायो न कुझु। ॾिसो न, इहो ई फ़र्क़ु आहे। असां जेके माण्हू हिननि जी महिमान नवाज़ी कईसूं, मेज़बानी कईसूं, असां हिननि खे पंहिंजा घर ॾिना, हे कयो। पहिरीं जॾहिं कराची पहुता आहिनि, अगस्त में इहो थियो आहे, सेप्टेंबर में हिननि झगड़ा शुरू कया। सही, कराचीअ में मंदरनि खे बाहियूं, हिंदुनि खे मोचड़ा, उन्हनि खे बाहियूं ॾियणु। माण्हू उन ते खोड़ो साहब वज़ीर आला हो, वज़ीर आज़म हो, तंहिं चयो हिन खे क़ाइदे सां त बाबा हीअ ॾिसो था त हीअ जेके आहिनि सिंधी माण्हुनि सां कनि पिया। क़ाइदे आज़म रेडियो ते तकीर कई अथव त बाबा तव्हां ईअं न कयो, जेके तव्हां लॾे आहियो, जिन माण्हुनि तव्हांजी मेज़बानी कई आहे, तव्हांजो आदरबाद कयो अथव, उन सां तव्हां न विढ़ो। इहो कमु गद्दारनि जो हूंदो आहे। 5th कॉलमिस्ट इहे लफ़्ज़ अथव क़ाइदे आज़म जा उन तकीर में, तकीर बि मूं वटि मौजूदु पई आहे। त उन जेको आहे सो अहिड़े नमूने सां उन्हनि त हाणे जेकॾहिं उहो तव्हां चओ था हीअ मतरूका आहे, न पोइ असां पाण मतरूका वारो मरानो त पोइ ईंदो। पाण त पोइ नेहरू लियाकत पेक्ट ते ॿुधो न, पहिरीं अॻु में बि हिकिड़ी ॻाल्हि था कयूं 47, 46, 45 जी। अहिड़ो को बि डॉक्यूमेंट कोन अथव, दस्तावेज़। पहिरीं ॻाल्हि इहा मां जंहिंमें लिखियलु आहे त लॾ पलाण थींदी, न मुहाजिर हिते ईंदो न हिंदू हुते वेंदो। इहा का ॻाल्हि या पंजाबी जेको आहे सो, पर उहो पंजाब खे डिवाइड कयो हुते। त हीअ जेको आहे सो तंहिंखां पोइ अॻियां हली इहो थियो त बाबा पैक को डॉक्यूमेंट कोन्हे, तव्हां अचो ई न। छो अचो? मौलाना अब्दुल कलाम आज़ाद साफ़ तौर ते हिननि चयो त बाबा पाकिस्तान तव्हां लाइ न आहे, तव्हां लॾे न वञो। जामिया दिल्ली वारो तमामु उन्हनि खे जूतनि जा हार पारायूं जामिया मस्जिद दिल्लीअ में वञी। ऐं जेको आहे सो जेको आहे ही पाकिस्तान नंढनि सूबा जेके मुस्लमान उन्हनि जे लाइ आहे। पोइ था अचूं इहो 54-55 में जॾहिं इहो थी थो वञे, लियाकत नेहरू पैठ बाबा अॼु खां पोइ माइग्रेशन बंदि, लॾ पलाण ख़तमु न थींदी, न हू होॾे वेंदा न हू हुते ईंदा, जेको आहे सो ॻाल्हि।
उन खां पोइ अॼु ताईं उहो ईंदा रहनि था। पर उन जे हिकु नुक़्ते में बि न मतरूका जो ज़िक्र आहे न को या ॾेती लेती करणी आहे। साईं कुझु ई कोन, ही त सॼो कूड़ ऐं ढोंग आहे न। ॾिसो कुदरत वारा शुआब हिन जो माण्हू आहे। हा, उहे हाशिम रज़ा हिननि जो माण्हू। हाशिम जंहिं शुआब नामा में इहो लिखियो आहे त हीउ जेको सो कूड़ ते क्लेम आहिनि, कूड़ा क्लेम असांखे ख़ुदि यादि आहिनि, असां नंढा आहियूं, पर अञा ताईं रिहेबिलिटेशन खाता हूंदा हुआ। मुंहिंजो वालिद साहब वकील हूंदो, दादू में अवेक्यू ते तमामु वॾो लिखियो आहे, किताबु पढ़ियो आहे हुन जेको आहे सो। त उहो 10,000 खां वधीक मिल्कियत सिंधी मुस्लमान ख़रीद न करे सघंदो। ॿियूं ॻाल्हियूं त ठहियो, कोटा रखी वई लियाकत अली खान जे तरफ़ां त पाकिस्तान में जेके लॾे बि न आया आहिनि, लॾे ईंदा उन्हनि जे लाइ 20 सैकड़ो रखो। कहिड़ी ज़्यादती आहे, किथे ईअं कोन्ह थियो आहे। त कुदरत अला शुआब त इहे चवंदो बाबा हीउ कूड़ा क्लेम आहे न, लॻे थो त हीअ सॼी जेका हिंदुस्तान जेका हिसा आहे हिन जी भई त का शइ न आहे। त अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं आहिनि साईं, माण्हू इहे कनि था। त हिननि इहो जेको आहे सो कयो। हींअर बि इहा जेका पहिरियों ॾींहं खां हमें सूबा चाहिए, कराची सूबो खां हसन इमाम ॿिया टिया सभु अॼु ताईं हलंदी अचे सूबो सूबो। छाजो सूबो आहे बाबा? तव्हांजो हक़ु ई कोन्हे। तव्हांखे रहणो आहे एज़ अ हिकिड़ा सिटीज़न्स ऑफ सिंध ऐं सिटीज़न ऑफ पाकिस्तान, सिंधियुनि सां गॾु रहो। हक़ु सिंधियुनि जो आहे, बराबरि जा शहरी ऐं बराबरि तव्हां शहरी आहियो, गॾु रहूं था। जॾहिं अॻु में जॾहिं पाकिस्तान ठहियो त कुझु मोहबतूं हुयूं, हाणे त उहा शइ बिल्कुलु रही कान। नफ़रत, हीअ तनज़ीम जेका आहे असां नफ़रत जे बुनियाद ते आहे। हिन जो जेको वॾे में लीडर जेको हीअं लंडन में रहे थो, तंहिं इंडिया में वञी तक़रीर कई। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त बाबा असांजे वॾनि ज़ुल्म कयो, पाकिस्तान ग़लति ठहियो, असांखे न ठाहिणु खपे हा, असां तौबा कई। उहो उते वेठो आहे भला। इहो एजाज़ साहिबु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, जेके बि वतन आहिनि या जेके मुल्क ठहंदा आहिनि तारीख़ी तौर ते, बिल्कुलु उन्हनि लाइ सिर्फ़ु जज़्बाती तौर ॻाल्हि हूंदी आहे या उन लाइ को कल्चर, का ॿोली, का ज़मीन, को विरसो निभो आहे त उन ते ज़मीन हूंदी आहे? ज़मीन आहे, ॿोली आहे, सकाफ़त आहिनि, रस्मूं आहिनि, रवाज आहिनि, ट्रेडिशन्स आहिनि, सभु कुझु जेके सिंधियुनि बि ॾिनी ज़मीन वतन। हा, असुलु त ॼण के हुननि तर्क कयो। ॾिसो न हिकिड़ी ऐं क़ौम त हीअ आहे न, सिंधी क़ौम आहे, पंजाबी क़ौम आहे, बलोच क़ौम आहे, पठान क़ौम आहे। 4 क़ौमूं जेके आहिनि, हीअ क़ौम न आहिनि। हीअ त लॾे ईंदड़ आहिनि जेके उन्हनि खे तव्हां नथा अची सघो त क़ौम खे माना पंहिंजी धरती हुजे, धरती जो हुनखे पंहिंजी सकाफ़त। न उहो त हिकिड़ा बंगाली हुआ जेके असांखां धार थी या उन्हनि किसो जुदा बिल्कुलु क़ौम आहे न। पर जेके जिन माण्हुनि पंहिंजो वतन ॾिना तारीख़ी तौर ते, उन्हनि जो उन खां अॻु में वजूदु हुयो, हाणे उन जे तव्हां थिया इनकारी। हाणे ॾिसो हीअ था चवनि त पंजाबी भली अचे, सराइकी अचे, पठान अचे, भलो सिंधी न अचे। हींअर छा साईं ॻाल्हि हीअ आहे त सिंधी माण्हू कुझु पढ़ी पियो आहे, नौजवान यूनिवर्सिटियूं खुली वियूं आहिनि, नौकरियूं मिलनि पियूं, कराची में अचनि पिया, अॻियां निकिरी विया आहिनि, ॿाहिरि वञनि पिया, आहे कान पिया। त सिंधी जी घणाई उनखे तकलीफ़ ॾिनी आहे तमामु सख़्तु। मालिक त ई आहिनि एतिरे क़दुरु जो। ॾिसो हिननि जा केतिरा लीडर जेके आहिनि, नाला मूंखां विसरी था वञनि, जेके यूट्यूब ते वेठो गारियूं पिया नियसी ॾियनि सिंधियुनि खे, ऐसे बेग़ैरत ईअं, माना इहे लफ़्ज़ आहिनि। हाणे इहे अॻियां हली कहिड़ो रंग लाहींदा हर को सम्झी सघे थो। ऐं यादि रखी छॾियो, सिंधी माण्हू कॾहिं पंहिंजी धरतीअ ते कंप्रोमाइज़ न कंदो, न को कंहिंखे ईअं वठणु ॾींदो। सिंधी माण्हू बिल्कुलु तयारु आहिनि ऐं उहे पंहिंजो हक़ु जेको आहे सो विढ़ी वठी सघनि था। वॾी महिरबानी एजाज़ साहिबु। नाज़रीन, इन सां गॾु असांजे अॼोके प्रोग्राम जो वक़्तु हिते ई पुॼाणी ते पहुतो। हिन ई सिलसिले खे असां जारी रखंदासीं सिंध जे हवाले सां, ख़ासि तौर ते कराची जे हवाले सां असांजो जेको हीउ प्रोग्राम ऐं सीरीज़ आहे उहा अॻिते जारी रहंदी। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान क़ासिम राजबर खे ॾींदा इजाज़त। अला भाई।